अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां शौकत ज़रदारी। अॼु नाज़रीन वज़ीर आज़म पाकिस्तान सैयद यूसुफ रज़ा गिलानी सुप्रीम कोर्ट विया ऐं माण्हुनि हिन ॻाल्हि खे ॾाढो एप्रिशिएट कयो। पर जेकॾहिं असां हिन जो ॿियो पासो ॾिसूं त आख़िर हालतूं ऐं जेके मामला हुया उहे एतिरी लेवल ताईं छो विया जो वज़ीर आज़म खे तौहीन अदालत जो नोटिस बि सर्व थियो ऐं हुन खां पोइ वज़ीर आज़म साहब खे पेश थियणो पियो। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं सदर जी इस्तस्ना जो मामिलो अॼु हतमी तौर ते कोर्ट में अची वियो आहे। एतज़ाज़ हसन साहब खे 15 ॾींहंनि जो टाइम मिलियो आहे त हू सॼी स्टडी करे पोइ कोर्ट खे इस्तस्ना जे मामले जे हवाले सां ॿुधाईंदा त सदर साहब खे मुकमल इस्तस्ना कीअं हासिलु आहे ऐं हुन सां गॾोगॾु वज़ीर आज़म साहब खे जेको नोटिस सर्व थियो आहे छा इहो नोटिस वाक़ई अप्लाई बि करे थो या वरी जेको आहे सो वज़ीर आज़म साहब जेको कुझु बि कयो उहो आइन ऐं कानून जे नज़र में कयो ऐं उन्हनि सदर जी इस्तस्ना खे साम्हूं रखंदे स्विस अथॉरिटीज़ खे ख़त न लिखियो। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे वेल नोन एनालिस्ट आहिनि साईं ज़फ़र हिलाली साहब ऐं हुन सां गॾु वेठल आहिनि रिटायर्ड जज आहिनि वज़ीर हुसैन खोसो साहब जेके हिन वक़्तु प्रैक्टिसिंग लॉयर आहिनि। हिलाली साहब को वेलकम कहूँगा, खोसो साहब तव्हांखे भलीकार चवंदासीं। ज़फ़र साहब देयर वी आर, आज वो दिन भी आ गया जिस दिन की बड़े दिनों से उम्मीद भी थी लोगों को और लोगों ने समझा कि शायद ये तमाम जल्द जो है ना मामला 2-3 घंटों में ख़त्म हो जाएगा और शायद वज़ीर आज़म साहब को वहीं से हथकड़ी लगा के भेज दिया जाएगा किसी जेल में कि जी आपने कंटेम्प्ट की है। ओवरऑल मैसेज क्या गया है दुनिया में? देखें हमारे पाकिस्तान में तो पॉलिटिकल माइलेज ली जा रही है कि जी वाह वज़ीर आज़म साहब चले गए, सुप्रीम कोर्ट का एहतराम हो गया, लेकिन इसके पीछे जो एक पूरा सिनेरियो चला आ रहा है सिंस 16 दिसंबर 2009 जब से ये ऑर्डर आया, तो अब ये किस नज़र से आप इसको देख रहे हैं, किस जाविये में देख रहे हैं? पूरी दुनिया देख के हंस रही है, पूरी दुनिया देख के मजाक उठा रही है कि पाकिस्तान की किस किस्म का मुल्क है। और वो कहते हैं ना कि इतना वो कहते हैं कि पाकिस्तान को समझने के लिए आप पहले कन्फ्यूजन को समझना चाहिए। अब कन्फ्यूजन को आप कैसे समझेंगे? बहुत बुरा इम्पैक्ट है, बहुत बड़ा असर है। और मेरे ख़्याल में लोग नहीं चाहते थे कि एक, आपको पता है अंग्रेज़ी में कहते हैं कि एक कू देता हो, समझ गए ना? मगर फ्रांस ये एक फ्रेंच अल्फाज है, मगर कू देता के साथ एक और कू है, उसका मतलब है कू द ग्रास। वो कू द ग्रास ये होता है कि जब एक जानवर या आदमी तड़प रहा है और इतना शदीद ज़ख्मी है कि वो ख़त्म ही हो रहा है मगर उस बेचारे को ये पेन हो रहा है, तो लोग कहते हैं कि बेहतर है कि इधर उसको गोली मार के उसको ख़त्म ही कर दें। तो पाकिस्तान की इस गवर्नमेंट को इस वक्त ये तड़प रही है, ये बैटर्ड है, ब्रूज्ड है, ये हुकूमत नहीं चला सकती, ना चला रही है। तो बेहतर है, लोग समझते थे कि यार अच्छा ही होता कि इसको अब अपनी मिजरी से ख़त्म करके एक प्राइम मिनिस्टर जो और कुछ काम ही नहीं कर सकता, सिर्फ ये सोचने कि मेरे कोर्ट में क्या कहूँ, कोर्ट में ना कहूँ, बेहतर है कि ये ख़त्म ही हो जाता, मगर वैसे नहीं हुआ। ठीक। अच्छा खोसो साहब, थोड़ो टेक्निकल पॉइंट तव्हां खां पुछंदासीं। पहिरियां त कंटेम्प्ट जे मामले ते ॾिसूं, हाणे जेकॾहिं वज़ीर आज़म साहब इहो क्लैरिफाई नथा करे सघनि त हू कंटेम्प्ट चार्जिस जेके आहिनि उन्हनि ते अप्लाई नथियूं कनि ऐं हुननि आइनी ऐं कानूनी कमु कयो आहे त पोइ ठीकु आहे, पोइ हू फ्री थींदा। पर जेकॾहिं वज़ीर आज़म साहब पंहिंजी पोजीशन क्लियर नथा करे सघनि इन प्रोसीडिंग्स में त पोइ उनजो छा रिज़ल्ट तव्हां ॾिसो पिया? दरअसल जेका आहे हिते हिकु ॿ शयूं आहिनि, हिकु पावर कि उनखे इहो पावर आहे त कंटेम्प्ट नोटिस इशू करे, ऐं ॿियो आहे त उन जा सब्सिक्वेंट कॉन्सिक्वेंसिस अगरि नथो करे त उन जा छा आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कंटेम्प्ट जो नोटिस उनखे मिलियो प्राइम मिनिस्टर साहब खे, उन खां पोइ सब्सिक्वेंटली हाणे इम्प्लीमेंट ऐं एग्ज़ीक्यूशन ऑफ दैट ऑर्डर जेको हूंदो आहे, असां वटि लीगल टर्म्स में हिकिड़ी शइ हूंदी आहे त कुझु ऑर्डर्स अहिड़ा हूंदा आहिनि या डिक्रीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके एग्ज़ीक्यूटेबल हूंदियूं आहिनि या न हूंदियूं आहिनि। मां तव्हांखे नंढो मिसाल ॾियां हिकिड़ो, त असां वटि हिकिड़ो जेका आहे कंजुगल राइट्स जो हिकिड़ो सूट क्लेम थींदो आहे, उन में इहो हूंदो आहे त का बि छोकिरी या छोकिरो पंहिंजे कंजुगल राइट्स जेके आहिनि उहो क्लेम कंदो आहे अगेंस्ट ईच अदर। उन में डिग्री पास थींदी आहे, कोर्ट डिग्री पास कंदी आहे त भई ठीकु आहे, तव्हांजो राइट आहे त छोकिरी वटि रहो या छोकिरे वटि रहो, जेको पार्टी जेका आहे उहा सूट फाइल करे थी। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उहा जेका डिक्री एग्ज़ीक्यूटेबल न हूंदी आहे,
ठीक कोर्ट आइदर पार्टी खे कंपेल न कंदी आहे त यू गो एंड लिव विद दी आइदर पार्टी, जेका पार्टी लिटिगेंट्स में या जंहिंजे फेवर में डिक्री पास थी आहे। हिते सिचुएशन एज सच कुझु अहिड़ी पई थिए। असां वटि सुप्रीम कोर्ट त ऑर्डर पास करे छॾियो, तव्हां जेका आहे नोटिस इशू कयो। नोटिस न हूंदो आहे इहो, इनफैक्ट दैट्स इन अ लेटर। लेटर बि रिक्वेस्ट लेटर हूंदो आहे, इहो हिकिड़ो काम जेका आहे कमांड लेटर न हूंदो आहे, हिकिड़ो रिक्वेस्ट लेटर हूंदो आहे। मां तव्हांखे इन जो थोरो बैकग्राउंड ॿुधायां त जेका आहे ग्राफ्ट केस में जंहिंमें ज़रदारी जे ख़िलाफ़ सूट जेको आहे इनिशिएट थियो, स्विस अथॉरिटीज़ जेका कई हुई, उन में उन वक़्त जे हिकु अटॉर्नी जनरल जॾहिं जेका आहे गवर्नमेंट NRO खां अॻु में जेका हुई, हिकिड़ो स्विस गवर्नमेंट अथॉरिटीज़ जेका आहे उन ते हिकिड़ा ग्राफ्ट केस में लॉ सूट जेको आहे, उते उनखे लीगल टर्म्स में लॉ सूट चवंदा आहिनि, इनिशिएट कयो अगेंस्ट दी बेनज़ीर भुट्टो एंड आसिफ अली ज़रदारी। उन में थियो छा त जॾहिं हिकिड़ो यूनाइटेड नेशन जो हिकिड़ो चार्टर आयो आहे, उन में इहो आहे त जेका बि गवर्नमेंट या स्टेट जी का बि नेशनल होल्डर जेको आहे उहो कंहिं बि इंटरनेशनल कोर्ट्स में उनजे अगेंस्ट में का बि डिक्री पास थिए थी, जेका उनजी जेका आहे अमाउंट जेको आहे या मनी डिक्री पास थिए थी, त उहो अगरि सीज़ करे थो त उहो उन मुल्क जी स्टेट प्रॉपर्टी तस्लीम कई वेंदी आहे, जंहिं मुल्क जी जेका नेशनलिटी होल्डर उहो जेको आहे। एज सच जेका आहे उन वक़्त जे अटॉर्नी जनरल जेका आहे हिकिड़ो रिक्वेस्ट लेटर मोकिलियो टू दी जेका आहे स्विस अथॉरिटीज़ खे त तव्हां जेका आहे असांखे बि पार्टी ठाहियो इन जेका आहे, छो जो असांजो एग्रीव्ड आहियूं ऐं जेका इहो मनी लॉन्ड्रिंग जो जेको पैसो आहे, जेको बि जेका क्लेम आहे स्विस गवर्नमेंट जी हीउ पैसो किथां आयो, इहो पैसो इनफैक्ट किक बैक्स जो आहे फ्रॉम दी पाकिस्तान। उन खे पार्टी ठाहिण जे लाइ हिकिड़ो लेटर लिखियो वियो, रिक्वेस्ट लेटर फ्रॉम दी अटॉर्नी जनरल ऑफ दी पाकिस्तान। सब्सिक्वेंटली जॾहिं मलिक क़यूम साहब जॾहिं आयो त उन जेका आहे NRO खां पोइ उन NRO जो जेका आहे अंडर शेल्टर जेका आहे उहा विदड्रॉ करे वरिती। ठीकु आहे, हाणे वरी सुप्रीम कोर्ट चए थी तव्हां उहो रिक्वेस्ट लेटर लिखो। हाणे सिचुएशन इहा आहे त हिन महिल अगरि पंहिंजी जेका आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, नाउ फेडरेशन ऑफ पाकिस्तान आहे, स्टेट आहे, स्टेट जो जेको हेड आहे फेडरेशन ऑफ पाकिस्तान जो उहो प्राइम मिनिस्टर आहे। अगरि प्राइम मिनिस्टर हिन महिल उहा लेटर लिखनि था त उन वक़्तु ज़रदारी हिकु इंडिविजुअल हुयो, हिन महिल ज़रदारी साहब जेको आहे उहो प्रेसिडेंट ऑफ द पाकिस्तान आहे, सॉवरेन अथॉरिटी आहे, ऐं उहो हिकिड़ो जेका आहे एक्सेप्शन एंड प्रिविलेज राइट रखे थो इन दी पाकिस्तान सो ऑल्सो इन दी वर्ल्ड। हाणे हिन सिचुएशन खे सम्झण जी इहा ज़रूरत आहे त छा हिन महिल उन ज़रदारी साहब जे ख़िलाफ़ साॻियो रिक्वेस्ट लेटर लिखी सघे थो जेका उन वक़्तु लिखिजी, तव्हांजो त चवण चाहियो प्राइम मिनिस्टर आसानी सां इन कंटेम्प्ट चार्जिस मां बची वेंदा? आई थिंक छो रीज़न इहो आहे त हू हिन महिल सदर खे जेको राइट ऑफ प्रिविलेज आहे, जंहिंखे असां इम्यूनिटी चवंदा आहियूं, इम्यून क्लेम जेका आहे जो राइट आहे, ही इज़ इम्यून फ्रॉम जेका आहे एनी चार्ज। छो जो असांजो 248 में इहो मेंशन आहे, मां तव्हांखे ज़रदारी साहब खे ॿुधायां त उन में हिकिड़ो मेंशन आहे त जेका आहे इंस्टीट्यूट या कंटिन्यूड, तव्हां को बि क्रिमिनल केस हुनजे ख़िलाफ़ दाख़िल बि नथा करे सघो ऐं न अॻु में दाख़िल कयल केसनि खे कंटिन्यू करे सघो था। अच्छा, विद इन स्टेट, जेकर स्टेट में उनखे प्रिविलेज एंड इम्यूनिटी आहे त उहा वर्ल्ड वाइड आहे एज पर वियना कन्वेंशन 61 एंड 63 से। 240 हिलाली साहब आपकी तरफ में आऊँगा, पहले इनसे ज़रा ये एक मामला तो समझ लेना कि अब ये इम्यूनिटी पे पहुँच गए हैं कि सही तव्हां जो आर्टिकल 248 जी पैरा 4 जेका आहे उनखे जेकॾहिं आउं अधु मां पढ़ा थो, शुरू में त तव्हां छॾे ॾियो, उनखे जेकॾहिं आउं अधु में पढ़ा थो ऐं प्रोग्राम खां अॻु में बि असांजी हिकिड़ी डिस्कशन थी पई, तव्हां हिते आयो मौजूदु, कि नो सिविल प्रोसीडिंग्स इन विच रिलीफ इज़ क्लेम्ड अगेंस्ट द प्रेसिडेंट और गवर्नर बी इंस्टीट्यूटेड ड्यूरिंग हिज टर्म ऑफ ऑफिस इन रिस्पेक्ट, जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया, पर उनमें हिकिड़ी शइ ॿी आहे त एटलीस्ट 60 days बिफोर द प्रोसीडिंग्स आर इंस्टीट्यूटेड notice in writing has been delivered to him or sent to him in the manner prescribed by the law। हाणे ही त 11 साल पुराना केस आहिनि, 60 days मां थोरो ॿुधायां त जेका आहे इम्यूनिटी जेका आहे न उहा आहे सिविल एंड क्रिमिनल। तव्हांखे मां डिफरेंट करे ॿुधायां, सिविल एंड क्रिमिनल जेका आहे ॿ अलॻि शयूं आहिनि, तव्हां ॿिन्हिनि खे जॉइन न कयो, हाणे छा आहे त हाणे नो प्रोसीडिंग, हाणे जेका सबसेक्शन 2 तव्हां ॾिसंदा त उन में इहा आहे त नो प्रोसीडिंग शैल व्हाटसो एवर बी इंस्टीट्यूटेड आर
continued against the president of Pakistan or a governor जो 4 गवर्नर हैं तो as such जेका है जेका previous जेका है तो हाणे नथी थी सके क्रिमिनल तो impossible है सिविल तां करे सको था सिविल जी अलग इशू है क्रिमिनल अलग है जो स्विस अथॉरिटीज वट जेका जो प्रोसीडिंग हले पई वो क्रिमिनल इन नेचर है उन जो सिविल न है as such जेका है वो ठीक है सर गॉट योर पॉइंट हिलाली साहब यहाँ फिर एक और आर्टिकल जो है ना वायलेट होता है बेसिक ह्यूमन राइट्स का कि आपने एक इंसान को भले वो सदर हो उसको आपने बना दिया कि जी ये मुकद्दस गाय यू कांट टच हिम बिल्कुल और फिर आपने पूरे मुल्क की जो आवाम है उसको आपने डिफरेंशिएट कर दी कैसा आइन है कैसा कानून है किस तरह इम्यूनिटी इसको तो आप बताएं क्या करना चाहिए बहुत अच्छा कहा आपने बहुत अच्छा सवाल है आपका और उसका जवाब ये है कि ये ना सिर्फ कॉमन सेंस के ख़िलाफ़ है कॉमन वैल्यूज़ के ख़िलाफ़ है मगर ये मेरे ख़्याल है हमारे मज़हब के भी ख़िलाफ़ है ये ऐसा प्रोविज़न है कि इसको देखिए गलत तरीके से इस्तेमाल कर रहा है अगर एक प्रेसिडेंट जो मिसाल के तौर पे हेड ऑफ़ द सुप्रीम कमांडर है अगर वो फोर्स जाके कुछ गलती की या उसके ऑर्डर से कोई गलत नतीजा हुआ वो हम समझ सकते हैं कि उसने पर्सनली ये काम नहीं की मगर ये तो पर्सनल बेनिफैक्टर है ये कैसा हो सकता है कि हमारा मज़हब और कॉमन सेंस ये कहे कि एक आदमी लूट ले मुल्क को इसलिए कि सदर है उसको आप छू नहीं सकते ये तो हो ही नहीं सकता तो आप देखेंगे जज साहब जो कह रहे हैं ये सही कह रहे हैं ये लीगली और लीगल टर्म्स में अगर उनको इम्यूनिटी भी है फिर ये बात निकलेगी कि क्या ये इम्यूनिटी इस्लाम के ख़िलाफ़ है माने कि कॉन्स्टिट्यूशन जो है हैज़ टू बी इन अकॉर्डेंस विद द लॉज और टेनेट्स ऑफ इस्लाम क्या ये इस्लाम कहता है कि एक जो पावर में है कॉन्स्टिट्यूशन ने अपने आप को खुद ही नेगेट कर दिया खुद ही नेगेट किया और एक्चुअली ये भी समझना चाहिए पर्पस जो ये था वो बिल्कुल मुख्तलिफ पर्पस था वो ये था कि अगर एक प्रेसिडेंट एज हेड ऑफ द स्टेट ऑर्डर कुछ करे और उसका नतीजा कुछ ऐसे गलत निकले उसका मतलब नहीं है कि उसका खुद रिस्पॉन्सिबिलिटी है ये तो चोरी का तो खुला लगाम दे दिए ये तो फिर इसके मतलब ये है कि प्रेसिडेंट आपके घर में आके आपसे चीज़ें ले लेगा और कहेगा करो कुछ जो करना चाहते हो ठीक मां साईं जी गाल के थोड़ो ये का है अगते खणी हला त 2000 में फ्रांस जेका है अथॉरिटी जेका है जैक शिराक जेका है उन जे अगेंस्ट में जेका है करप्शन चार्जिस हुयूं त 2001 में उन जे अगेंस्ट में फ्रेंच कोर्ट्स जेका है इहा जेका है उन प्रोसीड थियो उन में जेका हुन इम्यूनिटी पंहिंजी क्लेम कयो उन चयो त जेका आई एम इम्यून जो हुन जो करंट चार्जिस है मां ते तव्हांखे जो डिफरेंशिएट इन कयां पियो त जेका है ज़रदारी साहब जे ख़िलाफ़ जेके है पास्ट ट्रांजेक्शन जा चार्जिस आहिनि हिन महिल ताईं करंट चार्जिस के बि हुन जे साम्हूं न आया आहिनि पोइ अॻिते हली करे जेका पोजीशन थिए थी उहा अलॻि पास्ट ट्रांजेक्शन त आहिनि न साईं न सर मां तव्हांखे थोरो ॿुधायां हिनखे थोरो कंटिन्यू कयां हिनखे त जैक शिराक जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो त जैक शिराक खे फ्रेंच कोर्ट जेका है हुन चयो त टिल द टाइम जैक शिराक इज़ ऑन द सीट जेका का प्रोसीडिंग नथी थी सघे ऐं उनखे प्रोसीडिंग ड्रॉप कई इंक्वायरी भी नहीं थी सके कुछ भी न तो थी सके अच्छा अदरवाइज यू गो एंड चेंज द कॉन्स्टिट्यूशन ठीक मसलो इहो है त हिन महिल असां वटि ॿ शयूं आहिनि सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ी शइ इहा आहे त जेका बि पोजीशन कॉन्स्टिट्यूशन में प्रोवाइडेड आहे त असांखे एज एन स्टेट लाइन असांखे उहा वञिणो आहे असां चऊं त इहो जेका है न आहे सही न आहे इहो कॉन्स्टिट्यूशन जो प्रोविजन न हुजणु खपे आर्टिकल न हुजणु खपे उहो अलॻि आहे ऐं उन ते अमल करणु खपे या न करणु खपे उहो अलॻि आहे इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त 248 में हू इम्यूनिटी उनखे सदर ज़रदारी साहब खे आहे सदर खे आहे पोइ सदर केर बि आहे उन में न आहे पोइ ज़रदारी साहब न आहे हाणे ही जेका आहे न इम्यूनिटी ज़रदारी साहब खे न आहे आसिफ अली ज़रदारी न आहे इहो आहे प्रेसिडेंट जी चेयर खे जेको बि अची वेहंदो हो इम्यून आहे अगर अनलेस एंड अनटिल यू गो एंड चेंज द कॉन्स्टिट्यूशन साईं जी ॻाल्हि जेका कई त जेका है वो अगेंस्ट द इस्लाम जेका इंजंक्शन जेका भी अमल जेको हुनजो आहे अगेंस्ट द इस्लाम आहे तो नल एंड वाइड आहे आर्टिकल 2A जे तरफ साईं जेका है रेफर करे पियो मां ये तव्हांखे जेका जेका ॼाणां त इन जे करे त पोइ त ही सॼी जेका है गवर्नमेंट स्ट्रक्चर आहे जेको असांजो सॼी जेका गवर्नमेंट स्ट्रक्चर आहे उहो त कोलेप्स थी वेंदो द रीज़न इज़ मां तव्हांखे ॿुधायां थो त फैमिली लॉज है 61 जो इहो 80 to 90% अगेंस्ट द इंजंक्शन ऑफ इस्लाम है
असांजो जेको हिन महिल बैंकिंग सिस्टम आहे 100% अगेंस्ट द इस्लामिक इंजंक्शन आहे जेका आहे ॿी वॾी ॻाल्हि त IMF खां जेको असां लोन वरिता आहे विद दी जेका आहे कॉन्ट्रैक्ट जेको असां एग्रीमेंट जेके बि कया आहिनि त असां उनखे लोन जेका एज इंटरेस्ट पे था कयूं त अगरि असां इंटरेस्ट असांजे इंजंक्शन में जेका आहे एज़ पर इस्लामिक इंजंक्शन जेका आहे उहो हराम आहे सही त असां अंडर एप्लीकेशन इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां ना हो त जेका उनखे ॾियो ठीक सर ब्रेक ले लूं फिर मैं आप गर्दन हिला रहे थे देख लिया था नाज़रीन प्रोग्राम में एक शॉर्ट ब्रेक जो साईं जो चवणु आहे त जेकॾहिं असां इन्हनि शयुनि में वेंदासीं त छा हिन कॉन्स्टिट्यूशन में इस्लाम सां मुसाबिक़त रखे थो ऐं कहिड़ी शइ जेका आहे इस्लाम सां हिकिड़ी मुशाबियत नथी रखे त पोइ थी सघे थो त जेकॾहिं असां डिटेल में वञूं त असांजो सॼो सिस्टम जेको आहे उहो कोलेप्स थींदो हिलाली साहब जेको असां नफ़ी में जेको सिर हिलाए रहिया हुया हाणे ब्रेक खां पोइ असां हिलाली साहब खां पुछंदासीं त आख़िर हुननि इन ॻाल्हि जी नफ़ी छो कई ऐं उन्हनि वटि अहिड़ो कहिड़ो एनालिसिस आहे जो हू इन ॻाल्हि खे डिफेंड बि करे सघनि ऐं एक्सप्लेन बि करे सघनि। स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग आवर शो।